खैरपुर मां ख़बर ईंदारो दरगाह सूफी बुजुर्ग सकी शादी शहीद जे सुजादा नशीन फ़कीर ज़ाकिर हुसैन रिंद मीर नादिर हुसैन रिंद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिन वक़्त मुल्क मथां ॾुखियो वक़्त गुज़री रहियो आहे। हर हुकुमरान जॾहिं हिन खे क्रेस्ट अचे थी त अवाम सां कयल वाइदा विसारे छॾनि था। सस्ताइब जा वाइदा वचन करे वरी महांगाई जा पहाड़ किराए छॾनि था। महांगाई सबबि ग़रीब माण्हू लाइ हिकु वक़्तु खाइण ॾुखियो थी वियो आहे। जेके सियासी माण्हू ऐवाननि खां ॿाहिरि हिक ॿिए जी गिचिन में हथ विझनि था ऐं हिक ॿिए जे मथां करप्शन जी शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾनि था, पर जॾहिं ऐवाननि अंदरि अचनि था त सभु कुझु विसारे हिक ॿिए जूं दावतूं खाईंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां सुठा तालुकात आहिनि। पर अफ़सोस जो असीं हिते सियासत खे अना सम्झी हिक ॿिए जा खून करे छॾियूं था। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं पाक फौज जे आर्मी चीफ खां मुतालबो कंदुसि त पाकिस्तान अंदरि अहिड़ी कानून साज़ी कई वञे जो करप्शन कंदड़नि खे नाइल करार ॾेई ऐवाननि खां ॿाहिरि कढियो वञे ऐं इन्हनि जे लाइ वरी इलेक्शन में हमेशा लाइ दरवाज़ा बंदि कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।